मेहड़ गाजी खावड़ रोड ते आटा चक्की जे मालिक इमामुद्दीन पुट गुलाम सरवर दरियाणी ते हथियारबंदनि जो हमले में वापारी इमामुद्दीन दरियाणी सख्त ज़ख्मी थी पियो। उन हवाले सां वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे मेहड़ मां CN न्यूज़ जो रिपोर्टर राजा तहर गोरड़। जी राजा, छा तफ़सील आहिनि? जी ज़रा ॿुधाईंदो हलां त मेहड़ गाजी खावड़ रोड ते आटा चक्की जे मालिक इमामुद्दीन पुट गुलाम सरवर दरियाणी ते हथियारबंदनि जो हमले में वापारी इमामुद्दीन दरियाणी सख्त ज़ख्मी थी पियो, जंहिंखे सिविल अस्पताल मेहड़ में फर्स्ट एड खां पोइ ॻणती जोगी हालत में लाड़काणो अस्पताल रेफर कयो वियो आहे। राब्तो करण ते ज़ख्मी जे वारसनि ॿुधायो त असां पंहिंजी बिरादरी जे माण्हुनि जो पुराणो मसइलो हलंदड़ आहे। उन धुर जे मुमताज़ दरियाणी, आसिफ़ दरियाणी ऐं ॿ नामालूम हथियारबंद जवाबदार असांजे भाउ इमामुद्दीन दरियाणी जे आटा चक्की जी गेट मां दाख़िल थी करे फायरिंग करे ॾिनी। गोली लॻण सबबि इमामुद्दीन दरियाणी सख़्तु ज़ख्मी थी पियो। हिननि पुलिस जे आला अमलदारनि खां मुतालबो कंदे चयो त वाक़े में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे कानून जे कटहरे में आंदो वञे। जी